अस्सलाम वालेकुम। मोहम्मद उमर शर ॻाल्हायां पियो बाबा। मुंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां दस्ती बम मवाद पूरे आहिनि 8-10 बम सड़कुनि ते ओताकनि में दौंधू सीलरा ऐं भुटा लाखे सूबेदार पुरिया आहिनि। वॾो नुक़सानु थींदो। तव्हां महिरबानी करे SP साहब खे अपील आहे, DI साहब खे अपील आहे, फ़ौजी ऑफिसरनि वॾनि आला ऑफिसरनि खे, IG साहब खे अपील आहे, कर्नल साहब खे त अची ॾिसनि एॾो असां कहिड़ो गुनाह कयो आहे। असां त हाणे झेड़े जा केसनि मां धाड़े लाल चोर आहियां। मुंहिंजे ॻोठ जे ॿाहिरां हुआ, मुंहिंजे ओताकनि ते दस्ती बम पूरिया पिया आहिनि। एॾो नुक़सानु थींदो, मुंहिंजा ॿाल मरनि, के बच्चा मरनि, माल मरे, मर्द मरनि। महिरबानी करे मुंहिंजी अपील आहे, ॿुधो। अची माण्हू बि ऑफिसर मोकिलियो ऐं बम ॾिसनि अची, कढनि अची, न त नुक़सानु थींदो वॾो। महिरबानी।